बाबा गुल न उछलियो, गुल जो अदब आ ख़बर अथव? ये तव्हांखे ख़बर आहे त गुल रसूलुल्लाह जे पघर मां ठहियो आहे। छा मां ठहियो आहे? महबूबन करीमन जे जिस्म शरीफ मां पघर जा फोड़ा ज़मीन ते किरी पिया। अल्लाह जीअं तव्हां ॿिज विझंदा हो, कणक विझो त कणक ॼमे, जव विझो त जव ॼमनि, जेकॾहिं तव्हां सारियूं विझो त सारियूं ॼमनि। पर आमना जे लाल जो पघर हेठि किरियो त उन मथां गुलाब जा गुल ॼमी विया। हाणे असां उन जो अदब कयूं या उनखे उछलियूं? मां त सदाई झलींदो आहियां, बाबा महिरबानी कयो, गुल न उछलियो, गुल न उछलियो। अवां जे बस बरे बुक हण गुल, पो पेरनि में पिया लताड़जनि, हेठि पिया चीथाड़जनि, माण्हू हुननि जे मथां मिटी सां मुंहिंजा लतुनि सां पिया घुमनि। केॾी बेअदबी आहे! जंहिं शइ जो तअल्लुक़ मदीने वारे साईं सां उहा त अखियुनि ते रखिजे। छा ते रखिजे बाबा? उहा अखियुनि ते रखबी, उहा हेठि न उछलाइबी। तव्हां लाइ कॾहिं सुधरंदो? ख़ुदा शाला तव्हां